नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सूरतुल बक़रा आयत नंबर 261 खां वठी 266 ताईं तर्जुमो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मसलुल लज़ीना मिसाल उन्हनि माण्हुनि जी जेके युनफ़िक़ून उहे ख़र्च कनि था अमवालहुम पंहिंजे मालनि मां फ़ी सबीलिल्लाहि अल्लाह जे रस्ते में कमसली हब्बतिन मानिंद मिसाल उन दाणे जे आहे अम्बतत जेको उगाए थो सत सनाबिल संग जीअं संग जूं फरियूं हूंदियूं आहिनि न वॾियूं वॾियूं तीअं 7 संग हिकिड़े दाणे मां 7 निकिता फ़ी कुल्ली सुम्बुलतिन हर हिकिड़े संग में मियतु हब्बा 100 दाणा आहिनि वल्लाहु ऐं अल्लाह युदाइफ़ु वधाए थो लिमन यशाउ जंहिंजे लाइ हू चाहे वल्लाहु ऐं अल्लाह वासिउन तमामु वुसत वारो अलीमुन निहायत इल्म वारो आहे अल्लज़ीन युनफ़िक़ून उहे माण्हू जेके ख़र्च कनि था अमवालहुम पंहिंजा माल फ़ी सबीलिल्लाहि अल्लाह जे रस्ते में थुम पोइ ला युतबिऊन न हू पोयां पवनि था मां अनफ़क़ू जेको हुननि ख़र्च कयो मन्नऊ वला अज़ा एहसान जताए या कंहिंखे का तकलीफ़ ॾेई यानी अगरि ख़र्च कनि था त पोइ उहो सम्झो अल्लाह जे वास्ते जेको ख़र्च कयो विसारे छॾियो ईअं न त हुनजे पोयां पवनि माण्हुनि ते एहसान जताइनि माण्हुनि खे तकलीफ़ूं ॾियनि लहुम अजरुहुम उन्हनि जे लाइ अजर आहे उन्हनि जो इंद रब्बिहिम उन्हनि जे रब वटि वला ऐं न ख़ौफ़ुन को ख़ौफ़ अलैहिम उन्हनि ते वला ऐं न ई हुम उहे यहज़नून ग़मगीन थींदा क़ौलुम मारूफ़ ॻाल्हि चङी यानी सुठी ॻाल्हि करणु व मग़फ़िरतुन ऐं बख़्शिश जे ऐं दरगुज़र करणु ख़ैरुन बहितर आहे मिन सदक़तिन उन सदक़े खां कहिड़े सदक़े खां बहितर आहे यतबउहा जंहिंजे पोयां हुजे अज़न का तकलीफ़ ॾियणु मक़सदु हुजे उन सदक़े खां बहितर आहे त कंहिंसां माण्हू चङी ॻाल्हि करे वठे वल्लाहु ऐं अल्लाह ग़नियुन हलीम बेपरवाह हिलिम वारो आहे यानी तमामु बुर्दबार आहे या अय्युहल्लज़ीन आमनु ए ईमान वारो ला तुबतिलु न तव्हां बातिल कयो न तव्हां ज़ाया कयो सदक़ातिकुम पंहिंजे सदकनि खे बिलमनी वल अज़ा एहसान जताए ऐं तकलीफ़ ॾेई कल्लज़ी मिस उन माण्हू वांगुरु युनफ़िक़ जेको ख़र्च करे थो मालहू माल पंहिंजो रिआ अन्नासी ॾेखारण जे लाइ माण्हुनि खे यानी दिखावे जे लाइ वला ऐं न युमिनु हू ईमान रखे थो बिल्लाहि अल्लाह ते वल यौमिल आख़िर ऐं आख़िरत जे ॾींहं ते फ़मसलहू त मिसाल आहे उन जी कमसलिल मानिंद मिसाल सफ़वानिन हिकिड़ी ऊची यानी पहाड़ी जे अलैहि जंहिंजे मथां हुजे तुराबुन सफ़वान यानी हिकिड़ी चिकनी क़िस्म जो पथर मथां चढ़ाई अलैहि जंहिंजे मथां हुजे तुराबुन मिटी फ़असाबहू त पहुचे उनखे वाबिलुन तेज़ बारिश उनजे मथां पवे चिकनो पत्थर हुजे जंहिंजे मथां मिटी हुजे उन मथां वाबिलुन तेज़ बारिश पए फ़तरकहू सलदा त पोइ छॾे ॾींदो उनखे छा करे बिल्कुलु साफ़ सलदा हर शइ उन तां जीअं चटियल मैदान थींदो आहे न त उन चिकने पत्थर तां ज़ाहिर पाणी जॾहिं तेज़ पवंदो त उहा मिटी सॼी झड़ी वेंदी त उन्हनि जा सदका यानी ईअं ज़ाया थी विया यानी चिकनी मिटी ते कुझु बि न बचो ला यक़दिरून न हू कुदरत रखनि था अला शइन कंहिं बि शइ ते मिमा कसबू जेको उन्हनि कमाई कई या अॻियां मोकिलियो यानी जेको सदको कयूं पर सदके
में माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ सदको कयो, माण्हुनि खे तकलीफ़ ॾिनऊं, एहसान जतायूं, त उहे सदकनि जी मिसाल अहिड़े चिकने पथर वांगुरु जंहिंजे मथां मिटी हुई, जॾहिं तेज़ बारिश पई त हू वापसि साफ़ बिल्कुलु चटियल थी वियो, यानी जेको सदको कयूं बिल्कुलु ज़ाया थी वियो, कुझु हासिलु न थियो। वल्लाहु ऐं अल्लाह ला यहदिल क़ौमल काफ़िरीन, अल्लाह नथो हिदायत ॾे ज़ालिम उन्हनि माण्हुनि खे जेके काफ़िर आहिनि। वसलुल लज़ीन ऐं मिसाल उन्हनि माण्हुनि जी युनफ़िक़ून जेके ख़र्च कनि था अमवालहुम माल पंहिंजा इब्तिग़ाअ हासिल करण जे लाइ मर्ज़ातिल्लाहि रज़ा अल्लाह जी व तस्बीतन ऐं साबित क़दम रखण जे लाइ मज़बूत करण जे लाइ मिन अनफुसिम पंहिंजो पाण खे पंहिंजी दिलनि खे यानी दीन ते वधीक साबित क़दमी जमाइण जे लाइ कमसली मानिंद मिसाल उन्हनि जी जन्नतिन बि रबवतिन हिकिड़ो अहिड़ो बाग़ जेको मथे दड़े ते आहे असाबहा पहुचे थी उनखे वाबिलुन तेज़ बारिश फ़आतत त उहो आणे थो यानी उन में पैदावार अचे थी उन में उकुलहा उन जा फल मेवाजात फ़ैनी दुगना यानी कसरत सां फ़इलम पोइ अगरि लम न युसिबहा पहुचे उनखे यानी वसे उनजे मथां वाबिलुन तेज़ बारिश फ़तलुन त पोइ बसि हिकिड़ी माख वांगुरु हल्की बारिश बि उनजे लाइ काफ़ी आहे। वल्लाहु ऐं अल्लाह बिमा तामलून उहो जेको तव्हां अमल कयो था बसीर ख़ूब ॾिसण वारो आहे। अयवदु छा चाहींदो अहदकुम को हिकु तव्हां मां अन के तकून हुजे लहू उनजे लाइ जन्नतुम मिन नख़ील को बाग़ जंहिंमें हुजे खजूरनि जो बाग़ व अनाब ऐं अंगूर हुजनि जंहिंमें तजरी मिन तहती हल अनहार जंहिंजे वहंदियूं हुजनि जंहिंजे हेठां नेहरू लहू उन जे लाइ हुजे फ़ीहा उन में उन बाग़ में मिन कुल्ली समरात हर क़िस्म जो मेवो फल व असाबहुल किबर ऐं पहुचे हुनखे बुढ़ापो यानी हू जेको पोढ़ो थी वञे जंहिंजो इहो बाग़ आहे वलहू ज़ुर्रियतुन दुअफ़ाउ ऐं उनजी औलाद हुजे उनजे लाइ कमज़ोर यानी ॿार हुजनि नंढा नंढा फ़असाबहा ईसारुन पोइ पहुचे हुनखे यानी उन बाग़ खे हिकिड़ी सम्झ ईसारुन हिकिड़ी जेको गोलो हवा जो अहिड़ो उनखे तूफ़ान अचे घेरे वठे उनखे फ़ी जंहिंमें हुजे नारुन बाग़ फ़हतरक़त पोइ हू जेको सॼो सड़ी ख़ाक थी वञे यानी उन बाग़ खे को अहिड़ो हवा जो या तूफ़ानी अहिड़ी का सम्झो तबाही अचे जंहिंमें बाहि हुजे जेका उनखे घेरे वठे उनखे ख़तमु करे छॾे। कज़ालिक अहिड़ी तरह युबय्यिनुल्लाहु बयानु करे थो अल्लाह लकुम तव्हां जे लाइ अल आयात पंहिंजो आयात लअल्लकुम ताकी तव्हां ततफ़क्करून तव्हां गौर फ़िक्र कयो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।